समूरी दुनिया जियां सिंध जे मुख्तलिफ शहरन मेहर काज़ी अहमद दौड़ ऐं ठरी मीरवाह में योमुल कुदस जे हवाले सां रैलियूं कढियूं हुयूं। मेहर में शिया उलमा काउंसिल, असगरिया ऑर्गेनाइज़ेशन ऐं जाफरिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां मौलाना मुजाहिद अली चांडियो, सैयद साबित अली शाह ऐं ॿियनि जे अॻवानी में हुसैनी इमाम बारगाह खां मेहर प्रेस क्लब ऐं घंटा घर ताईं योमुल कुदस रैलियूं कढियूं हुयूं, जिते हथनि में बैनर ऐं झंडा खणी अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई हुई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त असां फ़लस्तीन जे मज़लूमनि जी हिमायत जॾहिं त इसराइल जी जारियत ऐं ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था। काज़ी अहमद में जुम्मतुल विदा ते योमुल कुदस बैतुल मुक़द्दस जे आज़ादी जे लाइ शिया उलमा काउंसिल पाकिस्तान तालुका काज़ी अहमद जे अॻवाननि मौलाना अता हुसैन चांडियो, सैयद मुश्ताक हुसैन ऐं ॿियनि पारां मस्जिद सहला अॻियां रैली कढी हुई। उन मौक़े ते अॻवाननि ज़वार ग़ुलाम शबीर महर, मौलाना इरशाद अली सरगाणी ऐं ॿियनि चयो त अमेरिका ऐं इसराइल पारां फ़लस्तीन जे मज़लूम मुसलमाननि ते ज़ुल्म ऐं नाजाइज़ कब्ज़े जी मज़म्मत कयूं था। हुननि घुर कई त बैतुल मुक़द्दस तां यहूदनि जो कब्ज़ो ख़तमु करायो वञे। दौड़ में शिया उलमा काउंसिल तरफ़ां मरकज़ी इमाम बारगाह खां मौलाना मोहम्मद हसन मशहदी, मौलवी ज़मीर हुसैन जी अॻवानी में रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि मौलवी रियाज़, अली हुसैन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त उम्मत मुसलमा में ॿधी ऐं इतिहाद न हुअण करे मुसलमाननि जे पहिरें खाना काबा बैतुल मुक़द्दस ते इसराइल जो कब्ज़ो आहे। जेकॾहिं दुनिया जा मुसलमान हिकु हिकु पाणीअ जी बाल्टी इसराइल जे मथां हारनि त हू ॿुॾी ग़रक़ थी वेंदो। ॿियनि शहरनि जियां ठरी मीरवाह में बि वहदतुल मुस्लिमीन पाकिस्तान ऐं सियासी तौर समाजी तंज़ीमुनि पारां फ़लस्तीन ते इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मौलाना नबी बख्श दानिश, प्रोफेसर रज़ा हुसैन रिज़वानी ऐं ॿियनि चयो त इसराइल हिकु गासिब ऐं नाजाइज़ मुल्क आहे जंहिं जे हथां मज़लूम फ़लस्तीनी अवाम खे बेगुनाह क़त्ल कयो पियो वञे। हुननि चयो त असां इसराइल जे नापाक ऐं नाजाइज़ इरादनि खे शिकस्त ॾियण लाइ आलमुल इस्लाम ऐं इंसानियत लाइ एहतजाज कंदा रहंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk